बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन मगजू हेडलाइंस। जैकबाबाद में सेकेंड एडिशनल सेशन जज ग़ुलाम अली कनासरो जी अदालत क़त्ल जो ॾोह साबित न थियण ते 8 महीना अॻु पंहिंजे वॾे भाउ जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदार वाहिद बख्श सियाल खे शाहिदियूं पूरियूं न थियण तां केस मां बाइज़्ज़त बरी करे छॾियो। जैकबाबाद में ईद वेझो ईंदे ई शहर में जेब कतरा ऐं चोर सरगरम। लेडीज़ पाड़े में मर्दनि ऐं औरतुनि ते ॿधल जेब कतरनि ऐं चोरनि जो गिरोह लथल। ईद ख़रीदारी लाइ आयल केतिरनि ई मर्द तोड़े औरतुनि जा खीसा कुतरजी विया। अणसुञातल चोर औरत ईद ख़रीदारी लाइ औरत जो 36,000 रुपयनि ऐं क़ीमती सामान सां भरियल पर्स चोराए वई। जॾहिं त ईदगाह वेझो अणसुञातल चोर अहमद अली अब्बासी जी 2018 मॉडल CD मोटरसाइकिल चोरी करे फ़रार थी विया। शहरिन पारां शहर में वधंदड़ बदअमनी ते ॻणती जो इज़हार। जैकबाबाद जे मुख़्तलिफ़ ॿाहिराड़ी वारे इलाइक़नि मां केतिरा ई गैस्ट्रो जा केस रिपोर्ट। शहर में क़ाइम मुख़्तलिफ़ ख़ानगी मेडिकल सेंटर्स ते रोज़ानो जी बुनियाद ते 4 खां 5 केस पहुचण लॻा। तिबी माहिरनि जो चवणु आहे त हिन महिल त गैस्ट्रो कंट्रोल में आहे, पर जून में इन्हनि मरीज़नि जो तादाद वधी वेंदो आहे, जंहिं लाइ उपाउ वठण जी ज़रूरत आहे। वफ़ाक़ी हुकूमत पारां कोरोना सबबि गुज़िरियल 2 महीननि खां बंदि पयल ट्रेनूं हलाइण वारे ऐलान बाद कराची लाइ सखर एक्सप्रेस रवाना थी वई। स्टेशन ते ईंदड़ मुसाफ़िरनि खे सैनिटाइज़र गेट मां गुज़ारियो वेंदो, जॾहिं त स्टेशन ते समाजी विथी बरक़रार रखण लाइ 6 फुटनि जा दायरा पिणु ठाहिया विया ऐं ट्रेन अंदरि जरासीम कुश स्प्रे बि कयो वियो। मेयर सखर बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख पारां सिंध सरकार जे सहकार सां ग़ुलाम मोहम्मद महर मेडिकल कॉलेज अस्पताल सखर में कोरोना वायरस जी चकास लाइ बायो सेफ्टी लेवल 3 जी जदीद लेबॉरेटरी जो इफ़्तिताह कयो वियो। लेबॉरेटरी जे इफ़्तिताह बाद मेयर सखर अरसलान शेख मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त हिन लेबॉरेटरी में रोज़ाना जी बुनियाद ते 300 टेस्टूं थी सघंदियूं। सखर जे शहरियनि जी सहूलत लाइ हिन लेबॉरेटरी जो क़याम आंदो वियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जा थोराइता आहियूं। जिन्हा लेबॉरेटरी कराची खां पोइ ही लेबॉरेटरी 2 नंबर ते आहे। मीरपुर माथेलो में ख़ानपुर जे रहवासी गबोल बिरादरी जे मर्द तोड़े औरतुनि जो ज़मीन ते बासरनि पारां कब्ज़े ख़िलाफ़ SSP मीरपुर माथेलो ऑफिस आॾो क़ुरान पाक खणी एहतजाज। बासरनि पारां असांजी ज़मीन ते कब्ज़ो कयो वियो आहे ऐं फसल बि न पियो खणण ॾिनो वञे। बासर धमकियूं बि ॾेई रहिया आहिनि, असांजी ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु करायो वञे। मुज़ाहिरीन जो मुतालबो। ठठो में सजावल ऐं ठठे ज़िले जे ख़ानगी स्कूल मालिकनि ऐं प्रिंसिपल्स पारां हुकूमत तरफ़ां स्कूलनि खे वधीक बंदि कराइण वारे ऐलान ख़िलाफ़ एहतजाज। ठठे में ॿिन्ही ज़िलनि जे 110 ख़ानगी स्कूलनि जे मालिकनि ऐं प्रिंसिपल्स पारां एहतजाज कयो वियो। ख़ानगी स्कूल मालिकनि आसिफ़ कुरैशी, आसिफ़ आराई, ज़ाहिद आराई, शहबाज़ रज़ा, अयाज़ उमरानी, शोएब जीलानी, नूर बेगम ऐं ॿियनि जो चवणु हो त ॿिन्ही ज़िलनि में 2200 खां वधीक मुलाज़िम ख़ानगी स्कूल में कमु करे रहिया आहिनि। वधीक अरसो स्कूल बंदि करण सां तालीम समेत ख़ानगी तालीमी इदारा तबाह थी वेंदा। हुकूमत 1 जून खां ॿियनि इदारनि जीअं ख़ानगी तालीमी इदारनि खे बि SOPs तहत खोलण जी इजाज़त ॾे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कंदासीं। ठठो बाईपास ते सूसकी जो टायर बस्ट थियण सबबि 2 औरतुनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी। सिविल अस्पताल ठठो मुंतक़िल। दौलतपुर वेझो क़ौमी शाहराह ते कराची खां रावलपिंडी वेंदड़ कोच जो ट्रॉलर सां टक्कर। मासूम ॿारनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे इलाइक़े वासियुनि सिविल अस्पताल पहुचायो, जिते डॉक्टर न हुअण सबबि मरीज़ तड़पंदा रहिया। लाड़काणे में डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन लाड़कानो पारां सिंधु ते दया मीर ऐं भाषा डैम जी अदावत ख़िलाफ़ एडवोकेट साजिद हुसैन महेसर, इमदाद अली तुन्यो, बहादुर शाहानी, आशिक़ कलोड़ो, अमार सहो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वकीलनि पारां सिंधु नदी ते हुकूमत पारां डैम अॾण वारे ऐलान ख़िलाफ़ रैली कढी वई ऐं हुकूमत ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई वई। वकील अॻवाननि जो चवणु हो त कंहिं बि सूरत में सिंधु नदी ते डैम अॾण न ॾिबो। ही हुई हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।